जय झूलेलाल। मां सिंधियाणी कंचन सुनील खत्री तव्हां सभिनी जो स्वागत थी कयां अॼु जे व्लॉग में। हाणे थिया आहिनि 10:30। असां वियासीं वॉक करण खां पहिरियों पीती मां नोनी जूस, एलोवेरा जूस, आंवला जूस 15 मिनट्स जे गैप ते पाणी में मिक्स करे। उहो रूटीन मां ॿिए कंहिं ॾींहुं तव्हां सां शेयर कंदसि। उनखां पोइ असां वियासीं ध्रुविका मां वॉक करे आयासीं। वॉक करे अचण खां पोइ असां थोरी देरि रिलैक्स करे ध्रुविका खाधी थोरी मैगी, छो त हुनखे जाम जोर सां बुख लगी हुई। त मैगी खाई करे हुन दूध पी चुकी आहे ऐं मुंहिंजो सनानु पाणी थी चुको आहे। मां पंहिंजो प्रोटीन शेक पी चुकी आहियां। असां ठाहे रहिया आहियूं लंच ऐं लंच में मां खणण वारी आहियां फुल होलसम मील जो चैलेंज। त अचो ॾिसूं था अॼु असां लंच में छा ठाहिण वारा आहियूं। तव्हांखे इहे वीडियोस कीअं था लॻनि कमेंट करे ज़रूरु पंहिंजा व्यूज़ शेयर कंदा रहो। असां कंटिन्यू था कयूं पंहिंजे लंच प्रोग्राम जी तरफ़। मिलूं था किचन में। मां अची चुकी आहियां किचन में। असां ठाहिण वारा आहियूं होलसम मील। उन में सभिनि खां पहिरियों असां रखंदासीं दाल। हीअ आहे मुङनि जी धोतल दाल जेका मां पुसाए रखी हुई ऐं हाणे मां पाणीअ सां गॾु कुकर में विधी आहे। हाणे मां हिन में विधो लूणु, अधु चमिचो हैड ऐं इनखे चङी तरह सां टकाईंदासीं ऐं जेसिताईं इहो टके तेसिताईं असां हिन में फाइनली चॉप अदरक विझंदासीं। अधु इंच अदरक जो टुकड़ो विधो आहे मां हिते। ऐं हाणे असां टमाटा कटंदासीं। मां विझण वारी आहियां अॼु हिन में 3 टमाटा कटे करे असां हिन में विझी करे हिन में विझंदसि मां 3 सावा मिर्च मां सॼाई विझंदी आहियां छो त गुड़िया आहे, असांखे तिखो पसंदि आहे त असां मिर्च खाई सघंदा आहियूं। हाणे इन खां पोइ मां दाल खे फास्ट ते रखियो, प्रेशर भरिजण खां पोइ मां हुनखे 20 मिंट स्लो ते पकायो आहे। हाणे मां हुनखे ॿिए में ट्रांसफर थी कयां छो त हिन कुकर में ई मां ठाहिण वारी आहियां ॿी भाॼी जेका आहे ग्वार। त होलसम मील ठाहिण वारा आहियूं। होलसम मील में सभु कलर ऐं सभु वैरायटी हुजणु खपे। त असांजी दाल आहे येलो कलर जी, असां ठाहिण वारा आहियूं भाॼी साई कलर जी जेका आहे ग्वार। हाणे थोरी मां दाल खे मंदिरे सां विलोड़े वरितो आहे ताकी उनजी कंसिस्टेंसी जेका आहे उहा हिकु कड़ी थी वञे। ऐं इन खां पोइ कुकर जेको असां रखियो हुयो उन में विधो थोरो तेल, उन में 8-10 कलियूं थूम जूं फाइनली चॉप करे विधियूं आहिनि। मां तव्हां चाहियो त उनखे कुटे या पीसे करे बि विझी सघंदा आहियो। उन खां पोइ विधी आहे थोरी हैड ऐं हिंग। उन खां पोइ हाणे मां विधा आहिनि टमाटनि खे फास्ट प्रोसेस करण लाइ असां हिन में विझंदासीं थोरो सो लूणु, छो जीअं बि टमाटा विझंदा आहियो त उन ओॾी महिल लूणु विझणु घुरिजे। ऐं ॿिया सुका मसाला जीअं ॻाढ़ा मिर्च, धनिया पाउडर, थोरो अमचूर पाउडर, इहो सभु असां चङी तरह हिनखे मिक्स करे वठंदासीं। मिक्स करण खां पोइ मां हिन में विधा सावा मिर्च ऐं सनी वढियल ग्वार विझण खां पोइ असां हिनखे चङी तरह मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ असां हिनखे थोरो पाणी विझी, छो त मुंहिंजो कुकर जेको आहे उहो स्टील जो कुकर आहे त हुनते तरो जल्दी लॻी सघंदो आहे। हूअं ग्वार में पाणी न पवंदो आहे, पर मां थोरो सो हिन में पाणी विझंदसि ऐं पाणी विझण खां पोइ उन खां पोइ कुकर खे बंदि कंदसि। बंदि करण खां पोइ फास्ट ते रखंदासीं जेसिताईं प्रेशर भरिजे ऐं प्रेशर भरिजी वञण खां पोइ असां हिन जी गैस स्लो करे छॾींदासीं। तेसिताईं दाल में असां विझंदासीं पुसियल कुकम। हे आहिनि लोनावाला जा कुकम। मां इहे कुकम इन करे यूज़ कंदी आहियां छो त हिन सां दाल काड़ी न थींदी आहे ऐं दाल में इहे अवॉइड बि करे सघिबा आहिनि। मां रेगुलरली दाल में न विझंदी आहियां, पर अॼु मां चयो की ठीकु आहे सिंधी दाल था ठाहियूं त असां सिंधी दाल में त कुकम पवंदा ई, त इन करे मां कुकम यूज़ कया आहिनि। अदरवाइज़ मां ईअं ई तड़को ॾींदी आहियां दाल खे। असां ईअं ई प्रेफर कंदा आहियूं। हाणे मां ॿिए पासे चांवर धोई वरिता आहिनि। हाणे चांवर ठाहिण लाइ मां हिकिड़ो बटलो खयो आहे, हुन में 2 कोप पाणी विधो आहे, अधु चमिचो लूणु विधो आहे ऐं उन खां पोइ 1 चमिचो गिह जो विधो आहे, सचे गिह जो, ऐं मां हुनखे ढके रखियो आहे जीअं उहो पाणी बॉइल थी वञे। चांवर मां धोई रखिया आहिनि। तेसिताईं मां हिते अटो ॻोहे रही आहियां। मुंहिंजो अटो बि ॻोहिजी वियो आहे। हाणे असां थोरो दाल खे घुमाईंदासीं जीअं ताकी तरो न लॻे। विच विच में घुमाइणु जाम ज़रूरी आहे। कुकम खां पोइ टको ॾियणु जाम ज़रूरी आहे ताकी कुकमनि जो सवादु दाल में अचणु शुरू थी वञे। हाणे मां हिन पाणी जेको ॿारिजी वियो हुयो उन में मां विधा आहिनि चांवर जेके मां धोई रखिया हुया। हाणे चांवरनि खे मां ॿिए गैस ते शिफ्ट करे चुकी आहियां। हाणे असां ठाहिण वारा आहियूं आलूअ जी भाॼी। मूं वटि 4 बॉइल कयल पटाटा पिया हुया त मां सोचियो उनजी बि भाॼी ठाहे छॾियां। त फ्राई पैन रखियो, उन में विधो आहे तेल खां पोइ विधो आहे और जीरो, कड़ी पत्तो, हिंग ऐं हैड। उन खां पोइ मां हिन में विधो लंबो कटियल बसर, 1 बसर जी ॻंढि विधी आहे। उहो थोरो पिंक थियो त मां हिन में विधा 4 बॉइल कयल पटाटा कटे करे ऐं उन खां पोइ विधो थोरो अमचूर पाउडर ऐं उन खां पोइ जीरा पाउडर ऐं गरम मसालो। इहो विझी करे चङी तरह हिन में मां मिक्स करे चुकी आहियां। मिक्स करण खां पोइ ज़रो घटि पाणी विझी करे मां हिनखे चङी तरह मिक्स कंदसि ताकी हिन जा फ्लेवर्स ऐं जेके मसाला आहिनि सभु ब्लेंड थी वञनि सुठे तरीक़े सां। ऐं इन खां पोइ असां हिनखे ढके करे पकाईंदासीं। हिते असांजे चांवरनि जो बि पाणी सुकी वियो आहे त गैस स्लो करे मां हुनखे बि ढके छॾियो आहे। दाल बि असांजी चङी तरह टकी वई आहे। मां पटाटनि जी भाॼीअ खे बि ढके छॾियो आहे। हाणे ग्वार खे प्रेशर भरिजी करे थी वियो, मूंखे लॻो ठही वई हूंदी त मां लाहे रखी आहे।
ऐं उहा जेका गैस ख़ाली थी आहे उन ते मां ॾियण वारी आहे दाल खे तड़को। तड़के लाइ मां विधो आहे शुद्ध देसी गांइ जो गिहु। उन खां पोइ उन में विधो मां जीरो, कड़ी पत्तो, कश्मीरी ॻाढ़ा मिर्च ऐं थोरी सी हींग। इहो गरम थियण खां पोइ मां हिन खे दाल में विझी छॾियो ऐं हाणे असां 2 मिंट दाल खे टको ॼाणींदासीं। असांजी दाल रेडी आहे ऐं गॾु गॾु पटाटनि जी भाॼी बि रेडी आहे। हुते गुआर बि रेडी थी चुकी आहे। चांवर बि दम ते असां रखी चुका आहियूं ऐं हाणे असां पचाईंदासीं फुल्का पचाइण खां पोइ असांजो होलसम लंच मेन्यू अॼु जो जेको हुयो उहो रेडी थी चुको आहे। हाणे असांखे लॻंदा लॻभॻि 8 खां 9 मिंट ॿिया फुल्का पचाइण लाइ। त टोटल इहो सॼो मील ठाहिण लाइ मूंखे लॻो आहे 35 मिंट। छो त मां 4 गैस यूज़ कयूं आहिनि। अगरि 2 गैसूं यूज़ कंदासीं त बि इहो ठही सघंदो आहे 35 मिंट में, अगरि प्रॉपर प्लानिंग कई ऐं थोरी देरि बि गैस खे ख़ाली न छॾियो, रिप्लेस कंदा रहियासीं। न त मैक्स टू मैक्स 45 मिंट इहो सॼो मील ठाहिण लाइ लॻी सघंदो आहे। चवंदा आहिनि बैलेंस मील तव्हांजी हेल्थ लाइ जाम सुठो आहे। असां कोशिशि कंदा आहियूं जेका बि रोटी ठहे असां 40 मिनट जे अंदरि कंज़्यूम कयूं, यानी कि खाई छॾियूं, ताकी हुनजो जेको न्यूट्रिशन आहे उहो असांजे बॉडी खे भरपूर मिले। हाणे मां हिते गुआर विच में चेक करे रही आहियां, छो त प्रेशर निकिरी चुको हुयो त गुआर में थोरो पाणी थो लॻे मूंखे। गुआर थोरी सुकी वणंदी आहे मूंखे ऐं मुंहिंजे हस्बैंड खे थोरी रस वारी वणंदी आहे। त मां हिन जो बैलेंस ठाहींदी आहियां। बैलेंस इन द सेंस मीडियम, मतिलबु थोरी आलसरी हुजे, हिकदमि सुकी बि न हुजे पर हिकदमि ग्रेवी वारी बि न हुजे। त मूंखे हिन में पाणी थोरो वधीक थो लॻे त हाणे मां हुन पाणी सुकाइण लाइ फास्ट ते रखी चुकी आहियां। जेसिताईं मुंहिंजी चपाती ठहंदी तेसिताईं गुआर जो पाणी बि सुकी चुको आहे। हाणे मां गैस बंदि करे थोरी गुआर खे चिथे छॾींदसि ऐं हीअ थी वई असांजी कंप्लीट होलसम मील रेडी। हाणे ॾिसूं था असांजी होलसम थाली अॼु कीअं थी लॻे। इन में आहिनि चांवर, फुल्का, गुआर जी भाॼी टमाटे ऐं थूम में, बॉयल पटाटनि जी भाॼी बसर में, मुङनि जी धोतल दाल, ॾही ऐं इहा असांजी होलसम न्यूट्रिशियस थाली रेडी। हाणे थिया आहिनि 6:15 ऐं हाणे असां ध्रुविका निंड करे उथी आहे। असांजे मंझंदि जो 2 ॼणनि मस्तु निंड कई आहे। निंड करण खां पोइ उथी करे बसि हाणे मां चयोमांसि हिनखे, इन चई मूंखे फ्रेंड सां खेॾणो आहे, त मां चयोमांसि बसि चोटी कराए तेल लॻाए। त अॼु मां तव्हां सां शेयर करण वारी आहियां ध्रुविका जो हेयर केयर रूटीन। मां हुनखे कहिड़ो तेल लॻाईंदी आहियां वारनि खे मॉइस्चराइज़ेशन ऐं ग्रोइंग ठाहिण लाइ, हुनजी प्रॉपर नरिशमेंट लाइ कोकोनट ऑयल सभिनि खां बेस्ट हूंदो आहे। त मां हिन वारनि में कोकोनट ऑयल ई यूज़ कंदी आहियां। बट कोकोनट ऑयल में बि जाम वैरायटियूं हूंदियूं आहिनि। मां यूज़ कंदी आहियां फ्रूट ऑफ द अर्थ जो कोकोनट ऑयल। इहो जेको कोकोनट ऑयल आहे इहो एडिबल क्वालिटी जो कोकोनट ऑयल आहे, मतिलबु कि इहो 100% प्योर कोकोनट ऑयल आहे। हिन में कोई बि प्रिजर्वेटिव्स, कोई बि केमिकल्स मिक्स कान आहिनि। इवन तव्हां हिन में कुकिंग बि करे सघंदा आहियो, एतिरो इहो प्योर आहे। त इहो प्योर कोकोनट ऑयल जीअं असां घर में कोकोनट जो ऑयल कढंदा आहियूं उन वांगुरु ई आहे। त इन करे मां इहो यूज़ कंदी आहियां ऐं इन सां हिन वारनि में शाइन ऐं ग्रोथ ॾाढी मेंटेन रहंदी आहे। ऐं मां पंहिंजे वारनि में, छो त मुंहिंजा केमिकली ट्रीटेड आहिनि, त मां इहो तेल न हणी सघंदी आहियां। मां कहिड़ो तेल यूज़ कंदी आहियां उहो ॿिए कंहिं हेयर केयर रूटीन में मां तव्हां सां शेयर ज़रूरु कंदसि। कीप वॉचिंग। त हाणे असां करण वारा आहियूं ध्रुविका जी चंपी करण लाइ असां ध्रुविका खे लॻाईंदासीं जाम तेल ऐं कंदासीं तेल मालिश। ध्रुविका जी थी रही आहे तेल मालिश। तेल मालिश वणंदी आहे? ॿियो छा वणंदो आहे? ध्रुविका खे जाम वणंदो आहे वार हीअं 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 हिलाइण, जॾहिं धोईंदी आहे तॾहिं हलंदो ई का। लेंथ ताईं तेल हणणु जाम इम्पोर्टेंट आहे, लेकिन लेंथ खां वधीक स्काल्प ते हणणु, स्काल्प ते मसाज करणु, थोरो हल्के हथनि सां जेके टिप्स आहिनि उन्हनि सां असांखे मसाज करणु घुरिजे। उहो मसाज करण सां जड़ुनि ताईं तेल वेंदो आहे ऐं जड़ुनि ताईं तेल वेंदो डेफिनेटली असांजे वारनि जी जेका क्वालिटी आहे उहा इम्प्रूव थींदी। त तव्हांखे अॼु जो असांजो इहो वीडियो कीअं लॻो ज़रूरु कमेंट करे ॿुधाइजो। अगरि पसंदि आयो हुजे त लाइक बटन दॿाइजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, जीअं ई नओं वीडियो अपलोड थिए सभिनि खां पहिरियों तव्हांखे नापो अचे। ऐं सब्सक्राइब करण खां पोइ घंटी वॼाइणु बिल्कुलु न विसारजो। मिलूं था ॿिए वीडियो में, तेसिताईं घर में रहो, सुरक्षित रहो, चंपी कंदा रहो ऐं हेल्दी न्यूट्रिशियस होलसम मील्स खाईंदा रहो। जय झूलेलाल।